अरे यार हल्लो बा हल्लो मारी शादी जे सदते वजणो आहे यार ॿुधे ई नथो एॾी देरि खां सिज लही वियो भला छा थियो अथई ॿुधे ई नथे शादी जो खाज खाई वञनि पोइ तोखे बि अंगूठो खारायां थो न बुख मारे थींदी मूंखे बि त हल अचां जल्दी कर अरे हलिया भेण मार पोइ अचो करे छा थो हलिया खॾो आहे खॾे को टप बि नथो ॾेई सघे गॾह जो पुटी न आहे भेण हले हलिया ॾिस हाणे ॻाल्हि ॿुध मां टपो कीअं थो ॾियां पोइ उहे ॾिजांइ टपो हा न खॾो आहे न हे छा खॾो छा थो कंदो पाणी अथसि कान मरंदे जा ॿुॾंदे जा हलिया हलिया ॾाहो थी पा ॾाहो थी यार शादी जो भत खाज खाई वेंदा मुड़े नथो यार हणाए मोटो पोइ मुड़ंदे ॾाढो तंग पियो अथई ॾाढो तंग पियो अथई तोखो त तुंहिंजो और पोइ ॿुधी ॾिठो हा हेॾे हेॾे हल पिणे खे मां दा ॼाए थो पिणे खे ॼाए थो त तूं हले ई कोन थो मारे पहिरियों त खे काहे आयो आहियां अचो अचो रे अचो हलिया वॾो सिधी रूं आहे पा वॾो सिधी रूं आहे हा मूं छॾे वञां हुते मानी न खाईंदे हा वरी वञे थो छा कयां यार बट छोटू हलिया लाउतरी अची वई रे हलिया यार मदद त करा यार हिनखे हणेसि पोयों मोचड़ो हणेसि मुंहिंजी यार ॻाल्हि सम्झे ई कोन थो यार ॾिनो थमास हिनखे मां बि न हलिया अचु मवाली मवाली हिन मूंखे वेल में थियो आहे बा हिन जो पीउ त भलो हे अहिड़ो ख़राबु थी वियो आहे अहिड़ो ख़राबु थी वियो आहे ते घर खां निकिरा ई न वञिणो आहे शादी जे सॾ ते खाज खाई वेंदा हे ॾिस त सही हे सिज ॾिस लहण वारो आहे हिन ताईं मुंहिंजे लाइ रखंदा तकलीफ़ छा थो कयांसि तकलीफ़ छा कयांसि थो कहिड़ो मोचड़ो हुयो थमासि यार हे खॾे खां बि टपो नथो ॾेई सघे अॻिते ॿ टे सोचियूं बनाने मां हा तोखे मोकिलिया हाणे ॾिसूं हाणे पाणी अचो हलंदो त तूं हाणे थो शादी ते वञे यार छा कयां हिन मूंखे ॾाढो तपायो आहे ॾाढो चढ़ांसि बि नथो पोइ बि इहा रिंगट हले ई कोन थो केतिरे दफ़ा झलियो त भाउ गॾा जेको आहे बणिया थी न अथई इहो पीढ़ी थो न वठे हा हुन जेको न हलणु वरितो हलणु तोरे मासात उहो कॾहिं भलो हुयो अब पोइ छा कयां जहिड़ो मिलियो हाणे ॿुधाए ॻाल्हि त ॿुधाए शादी जो सॾु तोखे हुयो न हा मूंखे सॾु हुयो हा खाई आई 2 कलाक वेठो आहियां 2 कलाक 2 कलाक खां पोइ मूंखे मानी मिली हेतिरा चांवर ऐं हिकिड़ी ॿूटी उहो बि नंढड़ो छोकिरो वेठो मूंखे एहसास मां उनखे मां पाण न खाधे हाणे पोइ हल मूंसां हाणे आहे या मूंखे खाई वेंदा मां पचा और तकिड़ो वञ अलाह हिकिड़ी देग पती ते हिकिड़ी उहो बि ख़ासि महिमाननि खां रखी अथऊं अहिड़ा चंडरा पा त 50 रुपया लिखाई मान मूंखे हिकिड़ी ॿूटी ॾिनो आहे भाउ हिकिड़ी ॿूटी पोइ मां 20 रुपया लिखाईंदोमांसि जेको ॾिनऊं पोइ हाणे हिन खां छा कयां भाउ मूंखे देरि जेकी कराई आहे हिन चंडे कराई आहे हिन जा मां त हिनखे ॾिसां घर हले हिनजे पीउ खां कुटाईंदोमांसि हिनखे कुते खे गॾु हो त उहे खपा कहिड़े खे बि ॿुधई हिनखे खपा भाॻो करे थी भाॻो खपाईंदोमांसि
बसि हा अॻिते मां ॾिठुमि न हाणे ख़बर पई मूंखे न